रहीम। हलो हलो काक तड़े जिते नीह उछल। हलो हलो काक तड़े जिते नीह उछल। नका झल न पल सबका पसे प्रिय के। शाहदुलती भिटाई रहमतुल्लाह सरताज सिंध सुर मुमल राणो। हिन बैत जी ज़ाहिरी माना त राजा निंद वारी जेका धी हुई मुमल उन जे काक तां हलियल मैसेज इहो हुयो त काक ते अचो, जेको पहुचे सो मुमल के पसे, उते का झल पल कान्हे का, जेको पहुचे सो मुमल के पसे। पर असल में मुंहिंजो मक़सदु हिते हिन बैत जी हक़ीक़ी माना बयानु करण जो आहे ऐं कोशिशि कयां पियो। चवे पियो हलो हलो काक तड़े अचो, उन वथाण ते, उन जॻह ते पहुचो, उन जाइ ते पहुचो जिते नीह उछल, जितां मोहबत जो मैसेज नशर पियो थिए, जिते मोहबत जी शिक आहे, जिते सॾे पियो हज़ारे मैसेंजर, लखे मैसेंजर, सवा लख मैसेंजर, पर उन्हनि जो मैसेज, मालिक जो मैसेज यूनिक हिकिड़ो ई मैसेज मोहबत जो, लव जो, जेको छिके पियो असां सभिनी खे, इंसाननि खे, त अचो उन जाइ ते जिते मोहबत जी शिक आहे। न का झल न पल सबको बसे प्रिय खे, उते का बि झल पल कान्हे का, उते को मयार कोन्हे त कारो गोरो, नंढो वॾो, हिंदू मुस्लमान ईसाई बुद्ध, का झल पल कान्हे का। जेको मोहबत जे मैसेज खे सम्झे, जंहिंजे कन ताईं सॾु पहुचे त उहो लबैक कंदो हलियो अचे, ऐं उते को पर्दो कोन्हे को, ऐं सबका पसे पिरीअ खे, पिरीअ जो दीदार करे उनखे पसे जिए लतीफ़।